वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ट्रंप जे प्रोजेक्ट फ्रेड रोकण वारे ऐलान जी आजियां सदर चोणाई त अमरीकी सदर पाकिस्तान ऐं ॿाहिरि मुल्कनि जी दरख़्वास्त ते हाकारी जवाब ॾिनो। ट्रंप जी ज़रूरतमंदानी क़यादत जा थोराइता आहियूं। वज़ीर आज़म पारां सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी कोशिशुनि जी वाखाण शहबाज शरीफ चयो आहे पाकिस्तान ख़िते में छिकतान घटाइण ऐं अमन लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए मसइलनि जे हल जो हामी आहे। पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ऐं अमरीका प्रोजेक्ट फ्रीडम मुख़्तसर मुतले रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो। ट्रंप जो ऐलान अमरीकी सदर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ख़िलाफ़ मुहिम में हासिल थियल ग़ैर मामूली कामयाबी ऐं ईरान जे नुमाइंदनि सां क़तई मुआहिदे तरफ़ां अॻिभराई खे नज़र में रखंदे अहम फ़ैसिलो कयो आहे। गॾियल इत्तफ़ाक़ सां तइ थियो त ईरान जी बंदरगाहुनि जी नाकाबंदी बरक़रार रहंदी। प्रोजेक्ट फ्रीडम खे आर्ज़ी तौरु रोकियो वेंदो। वक़फ़े जो मक़सदु ॾिसणो आहे त इम्कानी मुआहिदे खे क़तई शक्ल ॾेई उन ते सही करे सघिजे थी या न। चीन ईरान ख़िलाफ़ अमरीकी ऐं इसराइली जंग खे नाजाइज़ करार ॾेई छॾियो। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची जी बीजिंग में चीनी मनसब वांग जी सां मुलाक़ात। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त चीन ईरान जो वेझो दोस्त आहे। मौजूदा सूरतहाल में ईरान चीन लाॻापा पहिरियां वधीक मज़बूत थींदा। चीनी पड़े वज़ीर जो बि चवणु आहे त अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग नाजाइज़ आहे। धुरियुनि विच में सिधी रीत मुलाक़ात ज़रूरी आहे। चीन ख़िते में छिकतान जी शिदत घटाइण लाइ कोशिशूं जारी रखण लाइ तयारु आहे। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची जी सऊदी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो ख़िते में ताज़ी अॻिभराई ते ख़्यालनि जी ॾे वठि। अमरीका ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं वापसि वठे। सियासत खे ताक़त ताईं महदूद करण सां दुनिया में अफ़रा तफ़री ऐं नाइंसाफ़ी जो जनम वठंदी आहे। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान एक्स ते जारी बयान में चयो आहे त हुन इराक़ी वज़ीर आज़म खे चयो त हू अमरीका खे मशवरो ॾिए त ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं वापसि वठे। अमरीका तरफ़ां ईरान खां हथियार फिटा करण वारे मुतालबे ते मसूद पज़ेश्कियान चयो त असां मुस्लमान ख़ुदा ॾों झुकंदा आहियूं। अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि शिकस्त या मजबूर नथो करे सघे। हॉर्मोज़ में हलंदड़ छिकताण सबबि 10 सिविलियन सेलर्स मारिजी विया। अमरीका हॉर्मोज़ लंघ ज़रिए जहाज़नि जी अच वञ खे यकीनी बणाए दुनिया ते एहसान करे रहियो आहे। अमरीका हॉर्मोज़ में वापारी जहाज़नि जी हिफ़ाज़त वधाइण लाइ मुक़ररियूं करे पियो। अमरीकी पड़े वज़ीर मार्को रूबियो जी व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ईरान खे हक़ीक़त तस्लीम करे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचणु घुरिजे। जेरिड कुशनर ऐं विटकोफ ॻाल्हियुनि ते कमु करे रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी आईनी अदालत हिक ॿिए जे मातहत न आहिनि पर बराबर दर्जे जूं अदालतूं आहिनि। सुप्रीम कोर्ट 27वीं आईनी तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी आईनी अदालत जे इख़्तियारनि जे दायरे बाबति फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ जस्टिस यहया आफ़रीदी जी सरबराही में बरुकनी बेंच तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त वफ़ाक़ी आईनी अदालत जा फ़ैसिला क़ानूनी उसूलनि जे हवाले सां ॿियनि अदालतुनि ते लागू हूंदा। आईनी ऐं गैर आईनी केसनि खे गॾु हलाइण सां आईनी मोझारा पैदा थी सघनि था। तंहिं करे गॾु कयल आईनी ऐं आम केसनि खे धारदार फ़ॉर्मनि ॾांहुं मोकिलियो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिमली डैम जो दौरो। सिमली डैम खे वधाइण लाइ अमल जोॻो प्लान तलब। घरू वज़ीर चयो आहे त डैम वधाइण सां पाणी जी भरपूर फराहमी यकीनी बणाए सघिबी। सिमली डैम जे भर पासे वारो इलाइक़ो तफ़री सरगर्मी लाइ घणियूं सलाहियतूं रखे थो। वाटर स्पोर्ट्स ऐं ॿियनि तफ़री सरगर्मियुनि जी वाध सां इलाइक़े में तरक़ी ईंदी ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा मिलंदा।
वॾे वज़ीर पारां समाजी तहफ़ुज़ जे दायरे खे वधीक वधाइण जी मंज़ूरी 8,85,000 ॿारनि ऐं ॿाहिराड़ी जी औरतुनि लाइ इमदादी रक़म जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी बोर्ड जो टीम जो इजलास। ॿारनि जी वाद बीज लाइ 14 अरब रुपयनि जो मंसूबो मंज़ूर। मंसूबे तहत 5 सालनि ताईं ॿारनि जे हर 3 महीननि में 3,000 रुपया ॾिना वेंदा। ज़रई शोबे सां लाॻापियल औरतुनि खे गैर पैदावारी अरसे दौरान माहवार माली इमदाद ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर हिदायत कई त ॿारनि जी वाद बीज निगरानी, ग़िज़ाइयत बाबति रहनुमाई ऐं तालीमी तयारी खे यकीनी बणाए वञे। मौसमियाती तब्दीली मौजूदा दौर जो सब खां वॾो चैलेंज करार। मौसमियाती इंसाफ़ वक़्त जी अहम तरीन ज़रूरत आहे। वण लॻाइण काफ़ी नाहे, वणनि जी हिफ़ाज़त बि कई वञे। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ इज्तिमाही क़दम घुर्बल आहिनि। ईंदड़ नसलुनि लाइ माहौल जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। माहौलियाती तब्दीली वारे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर मुसद्दिक़ मलिक जो इस्लामाबाद में ब्रीद कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवण आहे पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि बेपनाह नुक़साननि खे मुंहुं ॾेई चुको आहे। माहौलियाती नुक़साननि जो अज़ालो आलमी ज़िम्मेदारी आहे। फ़िज़ाई क़तलान शहरीन ख़ासि तौर ॿारनि जी सेहत लाइ निहायत ख़तरनाक आहे। ॾुखियुनि हालतुनि बावजूद मईशत दुरुस्त रस्ते ते हले पई। चैलेंजिस हूंदे बि पाकिस्तान स्टॉक मार्केट मुस्तहकम आहे। असांजो फोकस करंट अकाउंट ते आहे। दुआ आहे त अमेरिका ईरान विच में तकरार जल्द ख़त्म थी वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में कैपिटल मार्केट डेवलपमेंट फंड जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त मुल्की मुआशी तरक्की लाइ ख़ानगी शोबे जी शमूलियत असांजी अवलीन तरजीह आहे। मईशत जी बहितरी लाइ क़दम जारी आहिनि। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासम वेझो ख़ानगी कंपनी में बाहि सुबुह 4 वॻे खां लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। रेस्क्यू अमले मूजिबि बाहि ख़ानगी कंपनी जे गते जे गोदाम खे लॻी आहे। पोर्ट कासम अथॉरिटी जूं 4 गाॾियूं ऐं KMC जूं 3 गाॾियूं बाहि में विसुतल आहिनि। लाड़काने जे अरब पीर वारे इलाइक़े में पुलिस पारां मुक़ाबले में बदनाम ॾोहारी सोनू उर्फ वाहिद बख्श अबड़ो खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि मारिजी ॾोहारी जे कब्ज़े मां किलाशनकोफ़त कई वई आहे। संदसि साथी फरार थी विया। सोनू अबड़ो पुलिस एहलकार मुश्ताक तुनियो जी शहादत वारे वाक़े में मुलविस हो। मतस मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नोइयत जा 31 केस दाख़िल हुआ। हैदराबाद जे इस्लामाबाद फाटक वारे इलाइक़े में घर मां परणियल नारी जो गोली लॻल लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि नारी जी सुञाणप 25 वरनि जी महनूर मक्सी जे नाले सां थी आहे। वारसनि जो चवणु आहे त नारी खे मुड़ुसु गोली हणी क़त्ल कयो आहे। मेहड़ भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ मोमिन शेख में ज़मीन जे मसइले तां शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ॿीहर झेड़ो थी पियो। डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि यूनुस शेख क़त्ल थी वियो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकतान तेज़। गुज़िरियल ॾींहुं थियल झेड़े में 11 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। हाला वरसा सालारो जे कच्चे वारे इलाइक़े मां नौजवान जो गोलियूं ऐं कुहाड़ियूं लॻल लाश हथ। सुखपुर जे कच्चे मां 27 वरे जे फतेह मोहम्मद बुगटी जो लाश मरी बिरादरी जे घरनि मां मिलियो। वारसनि जो चवणु आहे फतेह मोहम्मद बुगटी खे मरी बिरादरी जे माण्हू दावत ते घुराए गोलियूं ऐं कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। पुलिस मूजिबि नौजवान जो लाश मरी बिरादरी जे घरनि मां मिलियो। वधीक जांच कई पई वञे। कराची जे इलाइक़े लाल आबाद में रेंजर्स जी कार्रवाई। लालू गैंग जा 2 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जमान मूजिबि जवाबदार हमीदुल्ला उर्फ मुन्नू ऐं फरीदुल्ला फुर ऐं स्ट्रीट क्राइम जे केतिरनि वाक़िअनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे।